अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध में सियासत खां बेज़ारी जा सबब आरज़ी इलाज ऐं मुस्तक़िल हल जे उनवान हेठि हुसैन सारंग लिखे थो। सिंध जे सियासी समाजी ऐं मुआशी हालतुनि ते नज़र विझण सां मालूम थिए थो त आवाम जे हिकु वॾे हिसे में सियासत खां बेज़ारी, मायूसी ऐं लातालुकी जा लाड़ा वधंदा पिया वञनि। केतिरा ई माण्हू सियासत खे मसइलनि जो सबबु सम्झनि था, जॾहिं त हक़ीक़त उन जो उबतड़ आहे। तारीख़ शाहिद आहे त समाजनि में बुनियादी तब्दीलियूं, क़ौमी हक़नि जे हुसूल जूं जदोजहदूं, समाजी सुधारा, मुआशी इंसाफ़ ऐं जमहूरी आज़ादियूं सियासी अमल वसीले ई हासिलु थींदियूं आहिनि। उन करे इहो चवणु वधीक दुरुस्त थींदो त सियासत मसइलनि जो सबबु न पर उन्हनि जे हल जो अहम ज़रियो आहे। को बि इज्तमाही अमल मुकमल तौरु ग़ैर सियासी नथो थी सघे। समाजी भलाई, इंसानी हक़नि, तालीम, सिहत, माहौलियात, पाणी, रोज़गार या सक़ाफ़त बाबति हर इज्तमाही सरगर्मी आख़िरकार सियासी पहलू इख़्तियार करे थी, छाकाणि त उन्हनि सभिनी मामलनि जो तालुक़ु इख़्तियार वसीलनि जी विरिछ ऐं हुक्मरानी सां हूंदो आहे। कंहिं फ़र्द या तनज़ीम जी जदोजहद ग़ैर जमायती थी सघे थी पर ग़ैर सियासी नथी थी सघे। अवामी मसइलनि बाबति हर संजीदा कोशिश सियासत सां कंहिं न कंहिं सूरत में लाॻापियल हूंदी आहे। सिंध में सियासत खां बेज़ारी जा रवैया फितरी तौरु पैदा नाहिनि थिया। हुक्मरान तबिका ऐं मरायतूं मिलण धुरियूं फ़र्द ऐं इदारा अक्सर चाहींदा आहिनि त आम माण्हू सियासी शऊर खां परे रहनि। जॾहिं अवाम सियासत खां लातालुक़ थी वञे थो त इक़्तिदार ते क़ाबिज़ तबिका बग़ैर कंहिं असराइती मज़ाहिम जे पंहिंजा मुफ़ाद हासिलु कंदा रहनि था। उन करे सियासत खे गंदो, बेकार या ग़ैर ज़रूरी साबित करण वारी सोच घणो करे उन्हनि क़ुवतनि लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे जेके धुरियूं ऐं हुक्मरान हाणोकी सियासी निज़ाम ऐं जदोजहद ताक़त जे ढांचे मां फ़ाइदो हासिलु कनि थियूं। सिंध जे हाणोकियुनि हालतुनि में केतिरा ई अहिड़ा मसइला आहिनि जेके रियासती नाकामी ऐं हुकूमती नाअहली जो सबूत आहिनि। सिंध में प्रिया कुमारी समेत अगवा थियल या गुम कयल विहारो ॿारनि जा केस, खंभियल माण्हुनि जो मसइलो, बदअमनी, बेरोज़गारी, पाणी जी खोट, तालीम जी तबाही ऐं सिहत जूं ख़राब सहूलियतूं सभु सियासी मसइला आहिनि। जॾहिं हिकु रियासत पंहिंजे शहरियुनि जी जान, माल, इज़त ऐं बुनियादी हक़नि जो तहफ़ुज़ नथी करे सघे त उहा रुॻो इंतिज़ामी नाकामी न पर सियासी नाकामी बि हूंदी आहे। उन्हनि मसइलनि जो हल बि सियासी जदोजहद, अवामी दबाव ऐं जवाबदार हुक्मरानी ज़रिए मुमकिन आहे। तंहिं हूंदे बि सियासत खां बेज़ारी जा सभु सबब रियासत या हुक्मरान तबिकनि सां लाॻापियल न आहिनि। कुझु ज़िमेवारी सियासी जमायतनि ऐं क़ौमपरस्त धुरियुनि समेत सिविल सोसाइटी ते बि आइद थिए थी। सिंध जी क़ौमपरस्त सियासत केतिरनि ई ॾहाकनि खां तनज़ीमी विरासत, शख़्सियत परस्ती, गॾियल इख़्तिलाफ़नि ऐं महदूद अवामी राबतनि जे मसइलनि खे मुंहुं ॾींदी रही आहे। केतिरियूं जमायतूं अवामी मसइलनि ते गॾियल अमल खे तरजीह ॾियण बदिरां तनज़ीमी मुफ़ादनि ऐं क़ियादती इख़्तिलाफ़नि में पंहिंजो तवानायूं सर्फ़ कंदियूं रहियूं आहिनि। नतीजे में आम माण्हुनि में इहो तासिर पैदा थियो त सियासी क़ुवतूं पाण में मुतहिद न आहिनि ऐं नई अवामी मसइलनि जो असराइतो, जटादार ऐं मुस्तक़िल हल पेश करण जे क़ाबिल आहिनि। साॻे वक़्तु सिविल सोसाइटी जा कुझु हल्का बि सियासत खां लातालुकी खे फ़ज़ीलत तौरु पेश कंदा रहिया आहिनि। समाजी ख़िदमतनि खे सियासत खां धार करे पेश करण सबबि केतिरा ई नौजवान समाजी मसइलनि जे सियासी पाड़ुनि खां वाक़ुफ़ु न थी सघिया आहिनि। नतीजे में माण्हुनि जो हिकु तबिको मसइलनि जी निशानदही त करे थो पर उन्हनि जे सियासी हल बाबति संजीदा बहस खां पासो करे थो। अहिड़ी रवश ग़ैर इरादी तौरु सियासत खां बेज़ारी खे वधीक मज़बूत बणाए थी। हीअ हिकु मञियल हक़ीक़त आहे त जॾहिं को फ़र्द कंहिं मसइले जे हल जो हिसो न हूंदो आहे त पक सां मसइले जे सबब जो हिसो ॻणिबो आहे। आरज़ी इलाज सियासत खां बेज़ारी वारी सूरतहाल जो आरज़ी इलाज कुझु फ़ौरी क़दमनि ज़रिए मुमकिन आहे। अवामी मसइलनि बाबति मुसलसिल सियासी ऐं समाजी जागरता जो मुहिमूं हलाइजनि। शागिर्दनि, नौजवाननि, औरतुनि ऐं पोहितनि खे सियासी ऐं समाजी बहसनि में शामिलु कयो वञे। सोशल मीडिया, अदबी फोरमनि ऐं तालीमी इदारनि वसीले सियासी शऊर खे हथी ॾिनी वञे। मुख़्तलिफ़ सियासी, क़ौमी ऐं जमहूरी धुरियुनि विच में गॾियल अमल ऐं गॾियल मुहिमूं मुनज़िम कयूं वञनि। गुम थियल माण्हुनि, अगवा थियल ॿारनि, पाणी, रोज़गार ऐं ॿियनि अवामी मसइलनि ते मुनज़िम अवामी दबाव पैदा कयो वञे। सियासी जमायतूं अवाम सां मुसलसिल राब्ते ऐं पुछाणे जी रिवायत खे मज़बूत कनि।
उहे क़दम अवाम में दिलचस्पी ऐं एतमाद खे बहाल करण में मददगार साबित थी सघनि था, पर उहे रुॻो आरज़ी इलाज आहिनि। मुस्तक़िल हल। सियासत खां बेज़ारी जो मुस्तक़िल हल समाजी ऐं सियासी ढांचे में बुनियादी सुधारण सां लाॻापियल आहे। जमहूरी इदारनि खे मज़बूत ख़ुदि मुख़्तियार ऐं जवाबदार बणायो वञे। क़ानून जी हुक्मरानी ऐं इंसाफ़ जे बराबरी वारे निज़ाम खे यकीनी बणायो वञे। तालीम में शहरी शऊर, जमहूरियत, इंसानी हक़नि जी तालीम ऐं सियासी तरबियत खे बाक़ाइदे शामिलु कयो वञे। सियासी जमायतनि अंदरि जमहूरियत, शफ़ाफ़ियत ऐं पुछाणे खे वधायो वञे। शख़्सियत परस्ती बदिरां इदारती पुख़्तगी, सियासी हिकमत अमलियुनि ऐं गॾियल क़यादत खे हथी ॾिनी वञे। मक़ामी हुकूमतनि खे हक़ीक़ी इख़्तियार ॾेई अवाम खे फ़ैसिला साज़ी में शरीक कयो वञे। सिंध जे वसीलनि पाणी, रोज़गार, तालीम ऐं तरक़ी सां लाॻापियल मसइलनि जो मुनसिफ़ाणो हल ॻोल्हियो वञे। क़ौम परस्त, जमहूरी, हारी, पोहरियत, शागिर्द ऐं समाजी क़ुवतनि विच में गॾियल क़ौमी एजेंडा ते इतफ़ाक़ कयो वञे। हक़ीक़त में सियासत खां बेज़ारी कंहिं बि समाज लाइ सिहतमंद रवैयो ऐं लाड़ो न आहे। जॾहिं सुठा माण्हू सियासत खां परे थींदा आहिनि त मैदान उन्हनि क़ुवतनि लाइ ख़ाली थी वेंदो आहे जेके अवामी मुफ़ादनि बदिरां ज़ाती या तबक़ाती मुफ़ादनि जी हिफ़ाज़त कंदियूं आहिनि। उन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सियासत खे रद्द करण बदिरां उनखे बहितर, वधीक जमहूरी, वधीक शफ़ाफ़ ऐं वधीक अवाम दोस्त बणाइण लाइ जदोजहद कई वञे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हुसैन सारंग जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।